नाज़िन जामशोरे जी मेहरान यूनिवर्सिटी से लगापियल मेहरान हायर सेकेंडरी पब्लिक स्कूल में पहिरियों भेरियों साइंसी मेलो लगायो वियो। वधीक तफ़सील पेश आहे अली मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो जे मेहरान हायर सेकेंडरी पब्लिक स्कूल में साइंसी मॉडलन की नुमाइश लगाई वई। स्कूल इंतजामिया पारां पहिरियों भेरो लगायल नुमाइश में स्कूल 3 खां 12 क्लास ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणी तरफ़ां तैयार कयल साइंसी प्रोजेक्टनि, इमारतुनि जे नक्शनि, माहौलियात जी बहितरी, शहरी रथाबंदी, घरनि में कम ईंदड़ ज़रूरत वारियुनि शयुनि, ट्रांसपोर्ट निज़ाम जे सुधारे, एफल टावर, दुनिया जे मशहूर पुलनि, तारीख़ी इमारतुनि जे मॉडलनि सूधो केतिरनि मॉडलनि खे नुमाया कयो वियो। नुमाइश जो इफ्तिताह मेहरान यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर ताहा हुसैन कयो। इस टाइम असां मेलो ही लॻायो है साइंस फेयर, जंहिंमें असांजी क्लास 3 खां वठी इंटर जे ॿारनि ताईं सभु ॿार बॉयज़ एंड गर्ल्स दे आर पार्टिसिपेटिंग। उन मुख़्तलिफ़ मॉडल्स ठहियल आहिनि, साइंस के हवाले से, जोग्राफी के हवाले से, इवन इथिक्स के हवाले से सब प्रोजेक्ट्स ॿारनि ठाहिया आहिनि। जो असांजो इवेंट जेको आहे उहो साइंस डे ते थियो आहे। असां उन जे हवाले सां DNA ठाहियो आहियूं जेको असांजो ड्यूटेट बि थींदो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी। असां हिकु वर्किंग मॉडल बनायो आहे जेको आहे अलार्म सिक्योरिटी। इनके मां थोरो एक्सप्लेन कंदो हलंदुसि त मतिलबु जीअं ही अगरि केरु राति जो ही नाइट में वर्क कंदो, अगरि केरु राति जो मतिलबु दीवार जे मथां केरु ईंदो त हू अलार्म वॼी पवंदो। अगरि डायरेक्ट मतिलबु के दरवाज़े सां ईंदो त हू अलार्म न वॼंदो, ठीकु आहे। अगरि केरु मथां ईंदो त पोइ अलार्म वॼी पवंदो। त असां इहो मॉडल ठाहियो आहे ऐं इन में मतिलबु ही जेको साइंस एग्ज़िबिशन थियो आहे इन में ॾाढी महिनत कई आहे नंढनि ॿारनि। मुंहिंजो जेको आहे प्रोजेक्ट वाटर लेवल इंडिकेटर। वाटर लेवल इंडिकेटर मीन्स के जीअं अंडरग्राउंड टैंकियूं हूंदा आहिनि उन्हनि जो जेको आहे परसेंटेज लेवल मालूम क्यों माना डेली यूज़ेस। ही असां जेको वर्क कयो आहे हाइड्रोलिक लंडन ब्रिज वर्किंग मॉडल ठाहियो आहे। ही असां जेको इन करे ठाहियो आहे छो जे करे जॾहिं लंडन में असांजो मतिलबु सी रूट ऐं बाय रोड जे ज़रिए असांजो ट्रांसपोर्ट हो, तॾहिं असांखे मतिलबु इंजीनियर्स खे नीड पई त का अहिड़ी ब्रिज ठाही वञे जेकी ॿई हली सघनि था। इन करे हुननि हाइड्रोलिक लंडन ब्रिज वर्किंग मॉडल हाइड्रोलिक ब्रिज ठाही। उहा जेकी बाय इहो सॼो जेको कॉन्सेप्ट ॾिनो असांखे बाय लिनार्डो ॾिनो हुयो। हीअं असांजी जेकी वर्किंग मॉडल असां हुनजो मतिलबु शेप ठाहियो आहे त असांखे सम्झी सघूं त असांजी जेके ब्रिजिस आहिनि उहे कीअं थियूं ठहनि, उहे कहिड़े लॉ ते थियूं हलनि। पास्कल लॉ हिन जो जेको अहम हूंदो आहे। असां 2 प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। असांजो ग्रुप आहे पूरो ई ऐं हिकिड़ो असां एफिल टावर ठाहियो आहे। इहो इंजीनियरिंग में आर्किटेक्चर सां रिलेट करे थो ऐं ॿियो असां रोबोटिक कार ठाही आहे जेका इंजीनियरिंग में मैकेट्रॉनिक्स सां रिलेट करे। असांजो प्रोजेक्ट वाटर साइकिल आहे। जीअं त असां तव्हांखे मैसेज ॾियणु चाहियूं था कि सॼो माहौल खे असां बचाइण जे लाइ, जानवरनि खे, वणनि खे बचाइण जे लाइ, कंटिन्यू मतिलबु जानदार रखण जे लाइ ही वाटर साइकिल प्रोजेक्ट ठाहियो आहे। मेहरान हायर सेकेंडरी पब्लिक स्कूल में लगायल 2 ॾींहंनि वारी नुमाइश खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ सरकारी तोड़े ख़ानगी तइलीमी इदारनि जा ॿार वॾे अंग में पहुता, जिन स्कूल जे ॿारनि जे कम खे साराहियो। कैमरामैन हयात मीर सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।